वत्तकुल्लाह ऐं अल्लाह खां डिजो लअल्लकुम तुरहमून त जीअं तव्हां जे मथां रहम कयो वञे। हिन कुरानी आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु मुसलमाननि जो हिकिड़ो उसूल बयान फरमायो आहे त मोमिन जब कलमो पढ़ियो आहे अल्लाह ऐं उन जे हबीब ते ईमान आंदो आहे उहे हड़ ई पाण में भाइर आहिनि। सुभान अल्लाह। सिंधी आहिनि, पंजाबी आहिनि, बरोच आहिनि, अरबी आहिनि, सरबी आहिनि, पठान आहिनि, बलोच आहिनि, कहिड़ी बि ज़ात, कहिड़े बि कबीले, कहिड़े बि शहर, कहिड़े बि मुल्क जा, कहिड़े बि वतन जा रहवासी आहिनि, कारा आहिनि, गोरा आहिनि, फिका आहिनि, ॻाढ़ा आहिनि, जहिड़े बि रंग, जहिड़े बि नस्ल जा, जहिड़ी बि ज़ात जा आहिनि, पर जन बि चयो आहे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि कलमो पढ़ियो आहे इन्नमल मुमिनून इख्वा ये हड़ई मोमिन पाण में भाई हैं। सुभान अल्लाह। पाण में भाई हैं। टे भेरा चो त मोमिन पाण में भाई हैं, भाई हैं, भाई हैं। याद किए थी ना मोमिन पाण में भाई हैं, भाई हैं। ये उसूल आहे इस्लाम जो, दीन जो उसूल आहे त मोमिन पाण में भाई हैं। हाणे अॻिते अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी अजीब ॻाल्हि जो क़ुरान में फरमाए। सुभान अल्लाह। भाई पी जो ज़िक्र करे वो अॻिते रब फरमाए थो फअस्लिहू बैन अखवैकुम वो पंहिंजे भाइरुनि जे विच में तव्हां सुलह कराईंदा कयो। सुभान अल्लाह। सुलह कॾहिं थींदो आहे जॾहिं पाण में इख्तिलाफ थिए, लड़ाई थिए, झगड़ो थिए, तलखी थिए, जुदाई थिए, दूरी थिए, हिक ॿिए में अणपणत थिए, तॾहिं सुलह जी ज़रूरत पवंदी आहे। सुभान अल्लाह। हाजी हलण मां अॻे ई ठहिया वेठा आहिनि। सुभान अल्लाह। तव्हां छा असांखे ठाहींदव? सुभान अल्लाह। पर हे मौलवी असां पाण में नथा ठहूं। सुभान अल्लाह। त पोइ तव्हां जो कमु आहे त इन्हनि ॿिन्ही जे विच में ठहराव कयो। सुभान अल्लाह। ठहियलनि खे न ठाहिबो आहे। जेके पाण में विड़ियल हूंदा आहिनि, टुटल हूंदा आहिनि, छिंडल हूंदा आहिनि, उन्हनि खे ॻंढिबो आहे। सुलह उन्हनि जे विच में कबो आहे जेके पाण में परे पइजी वञनि। इन मज़ा मालूम इहो थियो त मोमिननि जा पाण में इख्तिलाफ बि थींदा आहिनि। बेशक इहे कोन्हे त को मोमिन थियो त विड़ंदो ई कोन्हे। मोमिन थियो त इख्तिलाफ ई कोन थींदो। हे रब जो क़ुरान आहे। अॻ में रब फरमाए त इन्नमल मोमिनून इख्वा मोमिन पाण में भाइर आहिनि। भाई पी जो ज़िक्र करे वरी गॾो गॾु रब फरमाए थो फअस्लिहू बैन अखवैकुम तव्हां जे भाइरुनि जे दरमियान तव्हां जे साम्हूं ॾिसो था को इख्तिलाफ थी वियो आहे, पाण में अणबणत थी वई आहे त तव्हां जे मथां ज़िम्मेदारी आहे, तव्हां जे मथां फर्ज़ आहे, तव्हां खे रब जो हुकुम आहे, रब जो आर्डर आहे त तव्हां इन्हनि विढ़ियलनि जे विच में छा कयो? सुलह करायो। पर अॼु वरी दस्तूरी ऊंधो थी वियो आहे। मिसाल ॿ ॼणा थोरो घणो को पाण में तिखा मिठा थी विया न त टियों वरी हासेकार अचे छेड़ो भोरींदो त भड़के वरी पाण में विढ़नि बुर छेड़ा जंग मचे। घणनि माण्हुनि जी आदत आहे फितने ऐं फसाद खे भड़काईंदा आहिनि, दूरियूं पैदा कंदा आहिनि, भाइरुनि खे पाण में छिनंदा आहिनि, जुदायूं पैदा कंदा आहिनि। इन जे करे आयत जा अगला लफ़्ज़ आहिनि वत्तकुल्लाह अल्लाह खां डिॼिजो। तव्हां लड़ाई जो ॿारण न बणिजो। बाहि भड़कंदी आहे न, भड़के थी ॿरे थी, पर जेकॾहिं उन में काठियूं न विझबियूं त ॿरी ॿरी नेठि पर जे ॿारण विझबो काठियूं सोरबियूं त अल्लाह फरमाए थो रब खां डिॼो। तव्हां इन फितने में ॿारनि न विझो, इन्हनि खे भड़कायो न,
खुदा खां ॾिजो। जेकॾहिं तव्हां फितने के खत्म करने की कोशिश कई लअल्लकुम तुरहमून, तव्हां जे मथां अल्लाह ताला पंहिंजो रहम फरमाए। तव्हां रब जी रहमत जा हक़दार थी वेंदव। पहिरियों उसूल आहे त मोमिन पाण में, ॿियो उसूल आहे त भाइरनि जे विच में सुलियो करायो। अणबणत थिए त विच में सुलियो करायो। सुलियो तव्हां कराईंदो, अल्लाह रहम तव्हां जे मथां। हाणे ओ सिंधी में हिकिड़ो पहाको ॾींदा आहिनि त ॿ ठिकर पिया ठहकंदा आहिनि, थींदो आहे। घर में इंसान रहनि था त ज़रूर थोरी थोरी ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे। पीउ पुट में भी इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे, भाउ भाउ में भी इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे, ज़ाल मुड़ुस में भी इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे। पोइ अल्लाह तो फरमाए त जॾहिं इख़्तिलाफ़ थी पवे त तव्हां उन खे भड़काइण वारा या जुदाई करण वारा न बणिजो, पर जुदा थियल खे ॻंढण वारा बणिजो। सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में आई? जी साईं। घर में ॿ भाइर रहनि था, सगा भाइर। हाणे असां त पाण में आहियूं दीनी भाइर। असां पाण में आहियूं दीनी भाइर। हे खोसो आहे ऐं तूं केरे? हे दल आहे। खोसो ऐं दल आहे, पर हे पाण में भाइर आहिनि। चओ छा आहिनि पाण में? कहिड़ो रिश्तो आहे? इस्लाम जो, दीन जो, कलमे जो रिश्तो आहे। हिकिड़ा हूंदा आहिनि खूनी रिश्ता, ॿिया हूंदा आहिनि मज़हबी रिश्ता। तव्हां असां जेकी बि वेठा आहियूं, असां सभु पाण में, क़ुरान जो फ़ैसिलो आहे त असां पाण में पर जॾहिं असांजो पाण में दीनी रिश्तो आहे, पर जॾहिं खूनी रिश्तो हुजे न, भाउ जो सॻो भाउ हुजे, हिकिड़ो रत आहे, उन्हनि में बि इख़्तिलाफ़ थी पवंदा आहिनि। उनजो हिकिड़ो मां क़ुरान मां तव्हांखे मिसाल थो ॾियां, क़ुरान शरीफ़ मां। अल्लाह जो उलुल अज़म रसूल हुयो, रब जो प्यारो पैगंबर हुयो, जंहिंजो पाक नालो हो हज़रत मूसा अलैहिस्सलाम। छा नालो हुयुसि? उन जो वरी वॾो भाउ हुयो, उम्र में, जमार में वॾो हुयो, उन जो नालो हो हज़रत हारून अलैहिस्सलाम। हज़रत मूसा बि नबी, हज़रत हारून बि नबी। ॿई नबी, ॿई पैगंबर हिकिड़े घर में रहंदा। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला घुरायो तूर सेना जबल ते। उनखे रब फरमाए त तूं अच मूं वटि, त मां रब तोखे तौरात शरीफ़ ॾियां। तौरात असांजे नबी खे मिलियो क़ुरान। छा मिलियो? क़ुरान कीअं मिलियो? जिब्रील अमीन खणी ईंदो, को वाक़ियो थियो, को मसलो थियो त क़ुरान जी आयत जिब्रील खणी ईंदो, हुज़ूर जे दिल मुबारक ते क़ुरान नाज़िल थींदो। सुभान अल्लाह। इहो 23 सालनि में 30 सिपारा क़ुरान 23 सालनि में थोरो 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 थी नाज़िल थियो। पर तौरात ईअं न लथो। तौरात तख़्तुनि ते लिखियल हो। अल्लाह ताला मूसा खे घुरायो तूर सेना जबल ते, अच त तोखे मां तौरात ॾियां। जॾहिं तूर सेना जबल ते आयो, रब फरमायुसि त 30 ॾींहं तोखे रोज़ो रखणो आहे। ज़ुल्क़ाद जो सॼो महीनो रोज़ो रखी। सुभान अल्लाह। सॼो महीनो 30 ॾींहं रोज़ा रखी। जेॾीमहिल महीनो पूरो थियो, चई मौला हाणे करम कर। रब फरमाए न, अञा तरस, अञा 10 ॾींहं ॿिया बि रख। ज़ुल्क़ाद खां पोयों महीनो कहिड़ो ईंदो आहे? जेको हले पियो थो। ज़ुल्हज जा 10 ॾींहं बि रोज़ा रखी। जेॾीमहिल 10 तारीख़ ज़ुल्हज थी, उन ॾींहं ते अल्लाह ताला जल शानो मूसा अलैहिस्सलाम सां कचहरी कई ऐं तौरात जो तख़्तियूं ॾिनी।
समझो था वो 2 तारीख़ जो ॾियारो जेके असां मुसलमान ईद जो ॾियारो करे मल्हाईंदा आहियूं। साईं फरमाइनि था त दुनिया जे अंदर सब खां भले में भला ॾींहं आहिनि त ज़ुल्हज जा पहिरियां 10 ॾियारा। इन ज़ुल्हज जे पहिरें 10 ॾींहंनि जो हिकिड़े ॾींहं जो रोज़ो रखे त 1000 रोज़नि जो अजर ऐं सवाब मिलंदो। 9 ज़ुल्हज जो रोज़ो 10,000 रोज़नि जे बराबर आहे। करीमन फरमायो त ज़ुल्हज जूं पहिरियूं 10 रातियूं हर रात लैलतुल क़द्र जहिड़ो अजर ऐं सवाब रखे सुभान भली रात आहे। सुभान अल्लाह। हर रात लैलतुल क़द्र खां वधीक अजर ऐं सवाब। सुभान अल्लाह। हे ॾींहं जेके हलनि था पिया वॾी भलाई वारा ॾियारा आहिनि। अल्लाह से तौफ़ीक़ ॾे, नफ़ली रोज़ा रखो, इबादत कयो, रब जो ज़िक्र कयो। हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो तूर सेना जबल ते वियो, महीनो हिकिड़ो 10 ॾींहं ॿिया घणा थी विया 40 ॾींहं। वरी जो हितों वियो त तूर सेना ताईं बींदे त टाइम लॻो हूंदुसि, वरी मोटियो त को वक़्त लॻो हूंदुसि। ये बीते ईंदे हज़रत मूसा अलैहिस्सलाम के काफ़ी वक़्त लॻी वियो। पोयूं जेॾीमहिल वञे पियो न त हज़रत हारून अलैहिस्सलाम खे चईंदा था तूं मुंहिंजो आई भाउ, तूं बि न बि आहीं, मां बि न बि आहियां, मूंखे रब घुरायो आहे तूर सेना जबल ते। हाणे हीअ क़ौम जेका आहे न सभु तुंहिंजे हवाले कयूं थो वञनि। हिननि खे नसीहत कजांइ, इन्हनि में को बिगाड़ ॾिसी या इन्हनि में का ग़लती ॾिसी त इन्हनि खे हक़ सच चइजांइ, इन्हनि जी पारत हुजे। ही मुंहिंजी उम्मत आहे, मुंहिंजा जमायती आहिनि, इन्हनि जो ख़्याल कजांइ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम भाउ खे पारत कयईं, जमायत भाउ जे हवाले कयईं, पाण वियो तूर सेना जबल ते। 40 ॾींहं ते चिले वारा लॻसि, अचण वञण में ॾींहं लॻसि। इन विच में छा थियो जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम में हिकिड़ो सामरी नाले जादूगर हुयो। सामरी उन ईअं कयो जो सोन गॾु कयईं क़ौम खां, उन मां हिकिड़ो गाबो ठाही। उन गाबे में हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते जेमहिल जिब्रील आयो न पैगाम खणी त जिब्रील जे पेरनि जी मिट्टी खणी उहा उन में विझी फूक ॾिनई त उहो गाबो ज़िंदा थी वियो, रंभू पियो करे। क़ौम वारनि खे चई त तव्हांजो ख़ुदा इहो अथव, हिन जी पूॼा कयो। हज़रत हारून चयो त निभागा हे वरी कहिड़ो ख़ुदा अथई? ख़ुदा त उहो आहे जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो रब, असां सभिनी जो ख़ालिक मालिक अल्लाह हो। पर हज़रत हारून जी ॻाल्हि माण्हुनि ॿुधी कोन। वो लॻी विया उन माण्हू हूंदा आहिनि न हुश में ख़ुशि, लकीर जा फ़क़ीर, सम्झो था। हाणे जो हथ जो ठाहियल गापो रंभू जो करे पियो न, चयो त ख़ुदा इहो आहे। अजीब ॻाल्हि हिते ॾिसो न, ही कोटड़ी में खुर्शेद कानूनी जहिड़े चौक ते को हीअं ढिबकी वॼाए न, खल कचे गॾु थींदी, अलाए छा आहे, माण्हुनि जी आदत आहे। हाणे हिकिड़ो रब वहदहू ला शरीक जंहिंजी सॼी ज़िंदगी हज़रत मूसा इन्हनि खे सबक़ सेखारियो, तालीम तौहीद जी ॾिनी। पर हज़रत मूसा जो वियो होॾे तूर सेना जबल ते, हिननि हज़रत हारून जी ॻाल्हि मञी न, उन गाबे जी पूॼा में लॻी विया। पोइ जेमहिल हज़रत मूसा अलैहिस्सलाम मोटी आयो त ॾिठई त मार हे क़ौम त मूं वारो तरीक़ो ई छॾे, हे वरी इन गाबे जी पूॼा में लॻी विया आहिनि। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे कावड़ थी, गुस्सो आयो। मूं अर्ज़ कयो त भाउ जो बि इख़्तिलाफ़ थी सघे थो। हाणे हे आम इंसान न हुया, हे घराणो नबीअनि जो हुयो। ही मूसा बि नबी आहे।